नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। आगे न्यूज़ हैदराबाद का खबर ॾिना हलूं तो ज़िले खाते मटियारी पारां ताज़ो रिटायर थियल DHO मटियारी डॉक्टर वकार अंसारी जे मान में अलविदाई पार्टी ॾिनी वई। अलविदाई पार्टी में एडिशनल IG सिंध डॉक्टर गुलाम सरवर जमाली, हेस्को चीफ अब्दुल हक मेमन, डिप्टी कमिश्नर मटियारी परवेज़ अहमद बलोच, SSP मटियारी आसिफ बगियो समेत वॾी तादाद में सेहत खाते जे अमलदारनि शिरकत कई। तकरीब के खिताब कंदे मुक़र्ररीन डॉक्टर वकार अंसारी जे सेहत जे शोबे में कारकर्दगी ते रोशनी विझी। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे एडिशनल IG गुलाम सरवर जमाली जो चवण हो त डॉक्टर वकार अंसारी एक बेहतरीन ऑफिसर सां गॾु हिकु बेहतरीन शख्स बि आहिनि। हिन चयो त डॉक्टर वकार अंसारी जहिड़ा ऑफिसर केवल ई मिलंदा आहिनि जेके पंहिंजी शोबे सां गॾु आवाम सां बि बेहतरीन नातो निभाईंदा आहिनि। हिकु सवाल जे जवाब में एडिशनल IG जो चवण हो त सिंध पुलिस में काफ़ी बेहतरीन आंदियूं वयूं आहिनि। हाणे हैदराबाद में IG ऑफिस क़ाइमु कई वई आहे जिते अवाम बराह रास्त शिकायत दर्ज कराए सघनि थियूं। इन खां सवाइ अगरि कंहिं जी शिकायत उते नथी पहुचे त हिकु शिकायत सेल बि क़ाइमु कयो वियो आहे जिथे माण्हू फोन ते शिकायत दर्ज कराए सघनि था। हिन चयो त सिंध पुलिस में रोज़ बरोज़ बहितरियूं अची रहियूं आहिनि ऐं इंशाअल्लाह तमामु जल्द सिंध पुलिस दुनिया जी बहितरीन पुलिस में लिखी वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।